बिच्छा जे बुगिया महला बिच्छा में क़ाइम क़दीमी तारीख़ी याकूब शहीद क़ब्रिस्तान में पब्लिक हेल्थ ऐं टाउन इंतज़ामिया जे मिली भगत सबब शहर जे नालियुनि गटरनि जो गंदो पाणी छोड़ करण ऐं बरसात जो पाणी निकाल न करण सबब क़दीमी क़बरूं मसमात थियण लॻियूं आहिनि। टाउन इंतज़ामिया ऐं पब्लिक हेल्थ जे मुसलसल नाअहलीअ सबब याकूब शहीद क़ब्रिस्तान में गंदो पाणी ऐं बरसात जो पाणी निकाल न थियण करे क़ब्रिस्तान किने पाणीअ जी लपेट में अची वियो। अहिड़े अमल मक़ामी शहरीन एडवोकेट फ़हीम अख्तर राजपूत, राना आसिफ राजपूत, बशीर राजपूत ऐं ॿियनि कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं असिस्टेंट कमिश्नर हाला खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे त याकूब शहीद क़ब्रिस्तान में बीठल गंदो पाणी जल्द खां जल्द निकाल करायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।